अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाद कोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे वेलकम चवंदुसि। अॼु जी अपडेट आहे दोस्तों वेरनि जी बस्ती ड्रामे ते। अॼु जी अपडेट जेका आहे ज़बरदस्त मुख़्तलिफ़ अपडेट आहे दोस्तों। अपडेट्स त हज़ारे मां ॾिनियूं आहिनि वेरनि जी बस्ती ड्रामे जे बारे में। बहरहाल हीअ अपडेट जेको आहे हक़ीक़त पुछो कंहिं कम जी हूंदी तॾहिं तव्हांखे मां तफ़सील सां ॿुधायां पियो। 1 मिंट 1.5 मिंट जी वीडियो आहे, वधीक वीडियो न आहे। इन खे आख़िर ताईं तव्हां थी सघे त शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा दोस्तों। वेरनि जी बस्ती में ख़ासि किरदारु जेको आहे हाजन थीवणी जो यानी जावल ख़ान जो, इहो किरदारु हिकु बहितरीनु किरदारु आहे। उन सां गॾोगॾु अहमद अली शेख जो बि ज़बरदस्त किरदारु ॾेखारियो वियो आहे सोनू मिर्ज़ा सां। सोनू तव्हां सोचे रहिया हूंदो कहिड़ी छोकिरी आहे। सोनू छोकिरी इहा आहे जेका रबन जी भेण हूंदी हुई ज़हर ज़िंदगी ड्रामे में, तव्हांखे यादि हूंदो। इन जो नालो सोनू आहे। इन ई अहमद अली शेख सां गॾु किरदारु कयो आहे। वेरनि जी बस्ती में मजू लाड जो बि किरदारु सुठो आहे। इन में अज़ीज़ कमरानी जो किरदारु, हिकु वॾेरे जो किरदारु, उहो बि हिकु सुठो किरदारु आहे। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों जेका रिमशा शहज़ादी आहे, उन जो किरदारु त हाई लेवल जो किरदारु आहे, ॾाढो सुठो। उन जो को ड्रामो बि कोन हली रहियो आहे, माण्हू इंतज़ार में आहिनि उन जो किरदारु ड्रामो अचणु घुरिजे। हाजन थीवणी जो ड्रामो ईद खां पोइ फाइनल स्टार्ट थी वेंदो। इंशाअल्लाह जी शूटिंग बग़ैर बि फाइनल कई पई वञे। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।